अस्सलामुअलैकुम, वेलकम टू प्रमोट सिंध यूट्यूब चैनल। मां आहियां दीपक। अॼु जी पंहिंजी वीडियो जो जेका टॉपिक आहे उहो विंडोज़ 10 जे बारे में आहे। थोरो विंडोज़ 10 जे बारे में ॾिसंदासीं त इहो कहिड़ो ऑपरेटिंग सिस्टम आहे, हिन में कहिड़े तरीक़े सां ऑप्शन्स हूंदा आहिनि। सिंपल आहे इहो वीडियो, इहो को लॉजिकल या थ्योरी टाइप वारी वीडियो न आहे। सिंपल हिन में कुझु ऑप्शन्स हूंदा आहिनि, हिन जी सेटिंग जो तव्हांखे ॿुधाईंदुमि त कहिड़े तरीक़े सां हूंदी आहे। उहो इन करे त कुझु पाण वटि जेका यूज़र्स आहिनि उहे अहिड़ा आहिनि जंहिं लाइ जेका विंडो 10 आहे इहो न्यू आहे, त उन्हनि लाइ इहो वीडियो ठाहियां पियो। इन में छा आहे त पाण बेसिक जेका उन जा फंक्शन्स आहिनि या उन जे बारे में ॻाल्हाईंदासीं। ऐं ऑलरेडी मां लास्ट वीडियो में ॿुधायो बि हुयो त नेक्स्ट वीडियो में थोरो घणो विंडो 10 जे बारे में ॿुधाईंदासीं, त इन करे इहो वीडियो आहे, ठीकु आहे। हिन खां पोइ जेका आहे पंहिंजी MS ऑफिस जी सीरीज़ स्टार्ट थी वेंदी ऐं इंशाल्लाह जेका नेक्स्ट वीडियो हूंदी उहो MS ऑफिस इंस्टॉलेशन जी हूंदी ऐं उन खां पोइ जेका आहे वर्ड ते पंहिंजी जेका फर्स्ट वीडियो हूंदी उहो स्टार्ट थी वेंदी। त हलो था शुरू करियूं था पंहिंजो अॼु जो टॉपिक। सभिनीनि खां पहिरीं त इहो स्टार्ट आहे, ठीकु आहे। हिन में इहो सेटिंग हूंदी आहे। इन वीडियो में जेका पाण पूरो फोकस जेका आहिनि सेटिंग ते रखंदासीं, बाक़ी ॿिया जेका फीचर्स आहिनि उहे त सेम हूंदा आहिनि हर विंडो में। हिन में जेका इहो सेटिंग्स आहिनि इहो थोरी डिफरेंट आहिनि, त इन जे बारे में मां तव्हांखे ॿुधाए छॾियां थोरो घणो, ठीकु आहे। सभिनीनि खां पहिरीं जेका ऑप्शन आहे सिस्टम, ठीकु आहे। हिन में छा हूंदो आहे त डिस्प्ले, हितां तव्हां हिन जी ब्राइटनेस वधीक करे सघो था, घटाए सघो था। नाइट लाइट आहे, इन सां छा थींदो आहे त कलर चेंज थी वेंदो आहे लाइट जो। जीअं हूंदो आहे न पंहिंजे फ़ोन में हूंदी आहे नाइट मोड, या पोइ हिन खां अलावा पंहिंजो आई सेविंग मूड या अहिड़ो कोई मूड हूंदो आहे, मूंखे एग्ज़ैक्ट नालो यादि न आहे, सॉरी फॉर दैट। बट इन तरह जेका हूंदा आहिनि इहो उहो आहे, ठीकु आहे। हिन सां अलावा जेका आहे स्केल एंड लेआउट, हाणे इहो जेका ऑप्शन आहे हिन में जेका मुंहिंजो सिलेक्ट थियल आहे 125%, इहो तव्हां में जेका बि सिलेक्ट हुजे उहे रखणु ॾिजो। या जीअं हिन में मुंहिंजो सिलेक्ट थियल आहे 125%, इहो छा आहे त तव्हांजे साम्हूं जेका स्क्रीन आहे उहा केतिरी ज़ूम हुजे, ठीकु आहे। अगरि इहो ई मां 150% करे छॾां त तव्हां ॾिसी सघो था इहो हर शइ वधीक ज़ूम थी वई आहे, ठीकु आहे। त जेका प्रिफरेंस आहे मुंहिंजी 125% आहे ऐं इहो ई रिकमेंडेड आहे, त मां इहो ई सिलेक्ट करे छॾियो आहे, ठीकु आहे। हिन खां पोइ छा कंदासीं, हिन खां पोइ मां तव्हांखे ॿुधायां साउंड जे बारे में। हिन में जेका आहे साउंड जी डिटेल हूंदी। चूज़ योर आउटपुट डिवाइस, हिन में मुंहिंजो जेका आउटपुट डिवाइस फ़िलहालु आहे, हिन वक़्तु मां हेडफ़ोन लॻाए वेठो आहियां ऐं माइक, छाकाणि त इहो वीडियो रिकॉर्ड करियां पियो। हे वॉल्यूम रखियल आहे, ठीकु आहे। हिन सां अलावा इहो इनपुट आहे, इनपुट में मुंहिंजो माइक लॻियल आहे इहो। ऐं हे जेका ऑप्शन हेठि अचे पियो तव्हां ॾिसी सघो था, टेस्ट योर माइक, हिन में इहो तव्हां ॾिसी सघो था लाइन में ब्लू कलर अचे पियो। इहो लाइन जेका आहे इहो बार जेका इहो हले पियो जॾहिं मां ॻाल्हायां थो, ठीकु आहे। त इहो जेका ऑप्शन आहे इहो माइक टेस्ट लाइ इस्तेमालु थींदो आहे। सिंपल मां बेसिक ऑप्शन तव्हांखे ॿुधायां पियो। नोटिफिकेशन ऐं एक्शन्स, इहो जेका आहे इहो नोटिफिकेशन पैनल हूंदो आहे हिते। हिन में नोटिफिकेशन ईंदा आहिनि, त इहो को ज़रूरी अॼु ऑप्शन न आहे, पर तव्हां लाइ ॿुधाए छॾां थो। हिन सां अलावा जेका आहे इहो तव्हां वटि आहे ऑप्शन पावर एंड स्लीप, इहो सभु तव्हांजे कम जा न आहिनि। जेका बेसिक तव्हां लाइ कम जा आहिनि या तव्हां लाइ हेल्पफुल हूंदा डेली यूज़ेज में, मां सिर्फ़ु उहो ई ॿुधायां थो, ठीकु आहे। हिन में आहे बैटरी मुंहिंजी फ़िलहालु फुली आहे। हिन सां अलावा इहो जेका सॉफ्टवेयर आहिनि केतिरा % बैटरी यूज़ेज आहे उहो हिते शो करे पियो। हिन खां अलावा हिते आहे स्टोरेज, ठीकु आहे। हाणे मां स्टोरेज ते क्लिक करियां थो, उन खां पोइ तव्हांखे अॻिते ॿुधायां थो। जीअं हे स्टोरेज जो ऑप्शन अची वियो आहे, हिन में जेका इहो लोकल डिस्क सी शो, हिन में जेका इहो लोकल डिस्क सी शो करे, हिन में जेका इहो लोकल डिस्क शो करे पियो 238 GB, इहो तव्हां ॾिसी सघो था। हिन सां तव्हां जेका आहे पंहिंजी स्टोरेज मालूम करे सघो था। हिन खां अलावा तव्हांखे ॿिया ऑप्शन ॿुधायां त इहो डिवाइस आहे, ठीकु आहे। हिन में छा आहे त अगरि तव्हांखे ब्लूटूथ कनेक्ट करिणो आहे पंहिंजो, हिन सां हितां करे सघो था। हिन सां अलावा इहो प्रिंटर जो ऑप्शन आहे, त तव्हां प्रिंटर कनेक्ट करे सघो था वायरलेस बि, ऐं डेटा सां बि, डेटा जेका केबल हूंदी आहे उन सां। इहो तव्हांजे माउस जो ऑप्शन आहे। हिन में कर्सर स्पीड ऐं इहो सभु तव्हां ऑप्शन्स आहिनि। इहो सभु उहे ऑप्शन्स आहिनि जेका विंडो 7 में बि हूंदा हुया, बट हुते जेका सेटिंग हुई ॿी तरीक़े सां हुई। हुते जेका ग्राफिकल यूज़र इंटरफेस GUI आहे उहो डिफरेंट हुयो, हिते जेका आहे उहो डिफरेंट आहे, ठीकु आहे। हिन खां पोइ हिते टच पैड आहे लैपटॉप जो, उहो हितां तव्हां हिन जी सेटिंग चेंज करे सघो था। फ़िलहालु मां कोई सेटिंग चेंज नथो करियां। ऑलरेडी मुंहिंजो जेका इहो सेटअप आहे बिल्कुलु सही तरीक़े सां सेट कयल आहे, त मुंहिंजो डेली यूज़ हूंदो आहे हिन में, त इन करे मां सेटिंग फ़िलहालु कुझु चेंज नथो करियां। इहो टाइपिंग आहे, त इहो सभु ऑप्शन तव्हां पाण बि ॾिसी सघो था, ठीकु आहे। हिन सां अलावा इहो लिंक योर एंड्रॉइड फ़ोन, इहो बि तव्हां करे सघो था। हिन में छा थींदो आहे त हिकिड़ी एप्लीकेशन तव्हांजे मोबाइल में डाउनलोड थींदी आहे। हुन खां पोइ जेका नेट जे थ्रू तव्हांजो मोबाइल आहे उहो लैपटॉप सां कनेक्ट थी वेंदो आहे। त
त तव्हांजे मोबाइल में जेका इमेजिस हूंदियूं आहिनि या इन सां अलावा उन में मैसेज ईंदा आहिनि, ईमेल ईंदी आहे, त उहो हर शइ तव्हां जेका आहे पंहिंजे लैपटॉप सां कंट्रोल करे सघो था। हिन खां पोइ ऑप्शन आहे नेटवर्क एंड इंटरनेट। हिन में छा आहे त स्टेटस रखियल आहे त केतिरो मां डेटा हलायो आहे, इहो सभु। इन सां अलावा तव्हां हितां चेंज एडाप्टर ऑप्शन्स चेंज करे सघो था। जेका ऑप्शन हूंदा हुया विंडोज़ 7 में कंट्रोल पैनल में वञी करे उहो बि चेक करे सघूं था, बट उहो ऑप्शन सेम आहिनि, इन करे मां वरी नथो ॿुधायां। हिन जी जेका सेटिंग आहे उहो विंडोज़ 7 जे यूज़र जे हिसाब सां डिफरेंट आहे, इन करे ॿुधायां पियो। हुन खां पोइ इहो वाईफाई जो ऑप्शन आहे, ठीकु आहे। त इहो जेका ऑप्शन्स आहिनि इहो सिंपल थोरा डिफरेंट ऑप्शन आहिनि विंडोज़ 7 सां अगरि तव्हां इनखे कंपेयर करियो था। हुन खां पोइ इहो जेका ऑप्शन आहे पर्सनलाइज़, इहो डेफिनेटली तव्हांजे कमु ज़रूरु ईंदो। हिन में तव्हां हितां जेका आहे वॉलपेपर चेंज करे सघो था, ठीकु आहे। जीअं एग्ज़ाम्पल ॾियां मां हिते इहो चेंज करे छॾियो आहे। त पर्सनलाइज़ में इहो ई आहे त तव्हां जेका आहे कहिड़े तरीक़े सां पंहिंजी स्क्रीन रखणु चाहियो था, कहिड़ो थीम इस्तेमालु करियो पिया, इहो सभु जेका आहे इहो पर्सनलाइज़ में ईंदा आहिनि। मां वापसि उहो ई लॻायां पियो चूज़ अ फिट, मां इनखे फिल रखे छॾियो आहे त जेका मुंहिंजी पूरी स्क्रीन में इहो वॉलपेपर फिल हुजे। हिन खां पोइ जेका आहे कलर जो ऑप्शन आहे। कलर में छा आहे त तव्हां हिते ॾिसी सघो था मुंहिंजो ब्लू कलर अचे पियो, ठीकु आहे। हिन में मां रेड ते क्लिक कयो त छा थियो, हर शइ रेड थी वई आहे, ठीकु आहे। त मां वरी वापसि उहो ई लॻायां पियो। ऐं इहो जेका ऑप्शन आहे ऑटोमेटिकली पिक एंड एक्सेंट कलर फ्रॉम माई बैकग्राउंड, त इन सां छा थींदो, तव्हांजो जेका बैकग्राउंड रखियलु हूंदो इहो ऑटोमेटिकली कलर डिटेक्ट कंदो ऐं उन खां पोइ जेका उन सां मैचिंग कलर हूंदो उहो सेट करे छॾंदो, ठीकु आहे। हुन खां पोइ ऑप्शन आहे लॉक स्क्रीन जो। हिन में इहो विंडोज़ 8 ऐं 10 में इहो फीचर आहे। इन विंडो में इहो फीचर आहे त इहो जेका इमेजिस आहिनि, इहो सीनरीज़ हूंदियूं आहिनि, इहो डेली ऑटोमेटिकली इंटरनेट सां चेंज थींदी आहे। हिन खां पोइ आहे थीम जो ऑप्शन, तव्हां हिन में बि चेंज करे सघो था। हिन में कुझु ऑलरेडी थीम्स इंस्टॉल आहिनि, हे फ्लावर आहे या जेका बि आहे, मां वापसि उहो ई लॻायां पियो। तव्हां नेट सां बि इनखे डाउनलोड करे सघो था। ॿिया थीम फ्री ऑफ कॉस्ट बि हूंदा आहिनि ऐं कुझु पेड बि हूंदा आहिनि, त उहो तव्हां पाण बि विज़िट करे सघो था। फ़ॉन्ट आहे, जीअं पाण मोबाइल में पंहिंजे एंड्रॉइड मोबाइल में फ़ॉन्ट चेंज कंदा आहियूं, फ़ॉन्ट जो जेका स्टाइल आहे उहो चेंज कंदा आहियूं, त इन में बि इन तरीक़े सां पाण फ़ॉन्ट चेंज करे सघूं था। हुन खां पोइ आहे स्टार्ट जो ऑप्शन, तव्हां इनखे जेका सेटिंग आहे उहे रहणु ॾियो, चेंज न करियो। हुन खां पोइ टास्क बार जो ऑप्शन आहे। टास्क बार छा आहे त हुन में तव्हांखे मां ॿुधायां त इहो इन विंडो जो ऑप्शन आहे। इन में छा हूंदो आहे त जेका तव्हांजा टैब ओपन थियल आहिनि, तव्हां उहो सभु हिते हिकिड़ी जॻह सां ई कंट्रोल करे सघो था। फ़िलहाल मां उन ऑप्शन ते वापसि वञां थो। हुन खां पोइ बैक, ऐं हाणे मां तव्हांखे ॿुधायां त ऐप्स जे बारे में। तव्हां हितां डिफॉल्ट ऐप वग़ैरह सिलेक्ट करे सघो था, बट इहो हिकिड़े नॉर्मल यूज़र न्यू यूज़र लाइ कम जो ऑप्शन न आहे। जेका कम जा ऑप्शन्स आहिनि मां उहो ॿुधाए छॾां। टाइम ऐं लैंग्वेज तव्हां हितां सिलेक्ट करे सघो था। जेका सभिनी खां इंपॉर्टेंट पार्ट आहे न इन अॼु जी वीडियो जो, उहो आहे अपडेट एंड सिक्योरिटी। इहो ऑप्शन्स मां तव्हांखे ॿुधायां, इहो ज़रूरु तव्हांखे हिन विंडो में कमु ईंदा। चेक फॉर अपडेट, इनखे डेली चेक कंदा कयो, मतिलबु इहो ऑटोमेटिकली बि चेक थींदो आहे। बट विंडोज़ 10 में जेका आहे न अपडेट ज़रूरी आहिनि, अपडेट्स ईंदियूं रहंदियूं आहिनि, त तव्हां इनखे अप टू डेट रखिजो। हिन सां तव्हांजी जेका विंडो आहे उहो सही हलंदी। हुन खां पोइ ऑप्शन आहे विंडोज़ सिक्योरिटी जो। विंडोज़ 7 आहे जेका ॿी पाण वटि पुराणी विंडोज़ हूंदियूं हुयूं, हुन में छा हुयो त पाण एंटीवायरस कंदा हुया इन्हनि शयुनि लाइ। इन में छा आहे त विंडोज़ जो पंहिंजो आहे सिक्योरिटी सिस्टम, जेका आहे विंडोज़ सिक्योरिटी इनखे चइबो, ओपन विंडोज़ सिक्योरिटी, ठीकु आहे। त इहो सम्झो त वायरस लाइ ऐं हर शइ लाइ इहो हूंदो। फ़िलहाल त मां ऑफ रखे छॾियो आहे। इन जो रीज़न इहो हुयो त मां हिकिड़ो सॉफ्टवेयर कयां पियो इंस्टॉल, उन में हिन जी नीड हुई ऑफ करण जी। तव्हां उहो सम्झी सघो था त कहिड़ो सॉफ्टवेयर हूंदो। त हिन सां जेका आहे तव्हां वायरस स्कैन वग़ैरह सभु करे सघो था। स्टार्ट स्कैन करियां त इहो स्टार्ट थी वेंदो स्कैनिंग, ठीकु आहे। क्विक स्कैन जा ऑप्शन्स हूंदा आहिनि ऐं इहो सभु। त फ़िलहाल मां इहो नथो करियां, रिकॉर्डिंग हले पई त स्लो थींदी आहे, कुझु इशू न थिए। इन सां अलावा तव्हां हिन में ट्रबल शूट करे सघो था। अगरि तव्हांखे को बि इशू अचे थो विंडो में, तव्हां हुन सां रिलेटेड जेका आहे ट्रबल शूटिंग हिते करे सघो था, ठीकु आहे। ऐं इहो रिकवरी वारो ऑप्शन जेका आहे, हिन में छा आहे रीसेट दिस पीसी। जीअं पंहिंजो एंड्रॉइड मोबाइल हूंदो आहे, उन में पाण रीसेट कंदा आहियूं त हर शइ डिलीट थी वेंदी आहे, या सेटिंग उहा ई हूंदी आहे, या सिर्फ़ु सेटिंग रीसेट कंदा आहियूं, त उहो ई ऑप्शन हिन विंडो में बि आहे। हितां रीसेट कंदासीं, गेट स्टार्ट अॻिते वेंदासीं, त छा थींदो, इहो ई विंडो अगरि तव्हांजी सम्झो हैंग थिए पई, या अगरि पुराणी थी वई आहे, इन में कुझु इशू अची विया आहिनि, तव्हां हितां हिनखे रीसेट बि करे सघो था। गो बैक टू प्रीवियस वर्जन ऑफ विंडोज़ 10। इहो इन करे हूंदो आहे त अपडेट अची वई आहे, ठीकु आहे। हिकिड़ी एग्ज़ाम्पल ॾियां थो, उन में को इशू अची वियो आहे तव्हांजे सिस्टम में,
त छा कंदो तव्हां उन खां पहिरीं ऑटोमेटिकली हिते हिकिड़ो बैकअप हूंदो, गेट स्टार्टेड कंदो। उन खां पोइ जेका आहे हिन सां जेका प्रीवियस वर्जन हूंदो तव्हां उन ते वञी सघो था, ठीकु आहे। एडवांस सेटअप आहे, हिन में इहो आहे त तव्हां जीअं बूटेबल USB सां या को बि शइ सां विंडो करे सघो था, CD सां। हितां रीस्टार्ट कंदो त डायरेक्ट उन ऑप्शन में हलियो वेंदो, ठीकु आहे। एक्टिवेशन आहे, इहो तव्हांजे कम जा न आहिनि फ़िलहालु। हाणे मां तव्हांखे थोरो हिन जो जेका आहे सिस्टम उहो ॾेखारे छॾां त हिन में ग्राफिकल यूज़र इंटरफेस कहिड़े तरीक़े सां हूंदो आहे, इंटरफेस हिन जो जेका आहे उहो कहिड़ो आहे। ऐं सेम जेका विंडोज़ 7 आहे उन तरह जो हूंदो आहे, बसि थोरा डिज़ाइन ऐं आइकन चेंज आहिनि, ॿियो कुझु न आहे फ़र्क़ु हिन में। हिन सां अलावा जेका तव्हां हिन में इहो सर्च बार आहे इहो इलाही कमु ईंदो आहे। हिन में अगरि मां वर्ड सर्च करियां, W लिखियो आहे त वर्ड अची वियो आहे, एंटर करियो त तव्हां जेका वर्ड जो सॉफ्टवेयर आहे उहो ओपन थी वियो, ठीकु आहे। हिन सां अलावा बि ॿिया इलाही फीचर्स आहिनि, जीअं मां तव्हांखे थोरो ॾेखारे छॾियां। स्टार्ट खे ओपन कंदासीं, हुन खां पोइ इहो जेका लिस्ट अचे पई इहो मुंहिंजी ऑल प्रोग्राम जी लिस्ट आहे, ठीकु आहे। मां हितां कुझु बि हलाए सघां थो। हिन सां अलावा हिन विंडो में जेका आहे हिकिड़ो ॿियो फीचर आहे उहो आहे स्टोर जो। जीअं त पंहिंजे मोबाइल में प्ले स्टोर हूंदो आहे, आईफोन में ऐप स्टोर हूंदो आहे, इन तरह विंडोज़ में इहो माइक्रोसॉफ्ट जो स्टोर हूंदो आहे। हिन सां बि तव्हां इलाही कुझु डाउनलोड करे सघो था एप्लीकेशन्स। जीअं त हिकिड़ी ऐप आहे मां समटाइम्स यूज़ कंदो आहियां फॉर म्यूज़िक पर्पस, जियो सावन आई थिंक हिन जो नालो आहे, जेका बि आहे इहो एप्लीकेशन आहे, ठीकु आहे। मां हिन खे पंहिंजे सिस्टम में इंस्टॉल कंदो आहियां नॉर्मली। त हितां तव्हां कुझु बि डाउनलोड करे सघो था जेका एप्लीकेशन हूंदियूं आहिनि। हिन सां अलावा अगरि जीअं मां हिते तव्हांखे फेसबुक लिखी ॾेखारियां, अगरि फेसबुक जी एप्लीकेशन हूंदी त उहा अची वेंदी, ठीकु आहे। जीअं तव्हां ॾिसी सघो था इहो मैसेंजर अची वियो आहे, जीअं पंहिंजे एंड्रॉइड मोबाइल में हूंदो आहे त हुतां पाण प्ले स्टोर में वञी मैसेंजर डाउनलोड कंदा आहियूं, हितां बि करे सघूं था। सिंपल आहे, इन खे गेट ते क्लिक कंदासीं ऐं डाउनलोडिंग जेका आहे हिन जी स्टार्ट थी वेंदी। त इहो हुयो विंडोज़ जो स्टोर, ऐं जेका तव्हां लाइ इलाही हेल्पफुल हूंदो अगरि तव्हां कुझु अहिड़ी शइ डाउनलोड करणु चाहियो था जंहिंजी एप्लीकेशन हूंदी आहे। जीअं इंस्टाग्राम आहे, हिन जी पंहिंजी हिन जी एप्लीकेशन आहे, सॉफ्टवेयर्स आहिनि, त इहो तव्हां हर शइ पाण ट्राई करे सघो था। इहो इलाही मज़ेदार विंडो आहे इन मामले में। हिन जो पंहिंजो स्टोर आहे, तव्हां हर शइ तां ट्राई आउट करे सघो था। त इहो ई अॼु जी वीडियो सिंपल जेका हुई विंडोज़ 10 जे बारे में थोरी घणी, उन्हनि लाइ जेका विंडोज़ 7 जा यूज़र हुया। त आई होप तव्हांखे इहो वीडियो सुठी लॻी हूंदी, इन मां कुझु न कुझु सिखण लाइ ज़रूरु मिलियो हूंदो। ऐं इनशाला पंहिंजो जेका नेक्स्ट लेक्चर हूंदो, नेक्स्ट जेका वीडियो हूंदी उहो MS ऑफिस इंस्टॉलेशन जी हूंदी। त पोइ अॼु जी वीडियो ख़तमु थिए पई हिते ई। मिलूं था नेक्स्ट वीडियो में नेक्स्ट टॉपिक सां गॾु। अल्लाह हाफ़िज़।